वेलकम बैक नाज़रीन। ज़ैन साहब, ब्रेक ते वञण खां पहिरीं मूं तव्हां खां सवाल कयो त जीअं त सिंध सरकार इन ॻाल्हि जी तरदीद कई आहे त DG रेंजर्स जा तहफ़ुज़ात ख़तम थी चुका पुलिस अमलदारनि जी बदिलियुनि जे हवाले सां, पर इहे ख़बरूं बि रिपोर्ट थियूं आहिनि त रेंजर्स पारां फ़िलहाल टारगेट ऑपरेशन बंदि कयो वियो आहे। छा अहिड़ा इतला को वफ़ाक़ खे ॾिनो वियो आहे या वफ़ाक़ इन बारे में पंहिंजो मौक़िफ़ छा ॾींदी? इसी असां बि अख़बार में पढ़ियो, छाकाणि जो सिंध गवर्नमेंट में असांजो को अमल दख़ल आहे कोन। सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टीअ जी आहे ऐं न हू को असांखे को एतिरो सिंध में तोड़ी असांजे मर्कज़ में असांजी हुकूमत आहे त बि सिंध गवर्नमेंट असां को इन ऑपरेशन मुताबिक़ बि पुछा बि न कंदा आहिनि, न को असां को मशवरो वठंदा आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टीअ वारा इन वधीक वज़ाहत करे सघनि था। छा आहे बाक़ी जेके हाणे SP मुक़ररु कया थो उन में माण्हू मुतमइन न आहिनि, आम माण्हू जेको आहे उहो मुतमइन न आहे। तव्हां छा चवंदव त ऑपरेशन जो जॾहिं 3 मरहले में दाख़िल थियण जी ॻाल्हि बि कई वञे थी त हिन वक़्तु जेको अमलदारनि जूं बदिलियूं कयूं वयूं आहिनि इन जी ज़रूरत हुई या इन सां ऑपरेशन ते को असर पवंदो? मुंहिंजे ख़्याल में त हिन दौर में जेको हले पियो ऑपरेशन त तव्हां पाण ॿुधायो पिया त तव्हां पाण सां एग्री पिया कयो त काफ़ी सुठा ॾे वञे पियो ऐं अमन ॾे क़दम हुयो। पर उन टाइम में हालांकि जेको ऑफिसर सुठो कमु करे रहियो आहे या उन जे पीरियड में सुठो यानी अमन ॾे माण्हू जो क़दम वधंदो त उन ते ट्रांसफर न कबो आहे। ख़बर न आहे सिंध गवर्नमेंट कहिड़े लिहाज़ खां इहो ट्रांसफर कया आहिनि जेके आम माण्हू सुठो नथो सम्झे। असां त आम माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं, असांखे जेकॾहिं हू पुछनि हा या असांजा का मशवरो कनि हा त असां हुनखे चऊं था त हीउ फ़िलहालु न कयो जेसि ताईं को सिस्टम थिए या वरी अहिड़नि हालातुनि में जॾहिं मुश्किल हालात आहिनि कराची जा ऐं नौजवान बचड़ा मरिया शहीद कया था वञनि, दुकानदारनि खे ज़ोरीअ भत्ता वठनि था, उन्हनि खे वञनि खे पर्चियूं मिलनि थियूं, उन हालात में अहिड़े नमूने सां त मर्कज़ खे बि एतमाद में वठिया। छाकाणि कमांड त मर्कज़ जी आहे न, मर्कज़ इंटरफेयर कई आहे अमन जे लाइ, उनखे बि कोन पुछूं त इहे उनखे न खणणु खपे ऐं सलाह मशवरे सां जेके कमु थिए हा त वधीक बहितर थिए। ऐं ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं हीअं नथो थिए ऐं मर्कज़ खे बिल्कुलु निगलेक्ट कयो थो वञे त थी सघे थो त मर्कज़ इंटरफेयर करे, छाकाणि मुल्क बचाइणो आहे, स्टेट जो कमु आहे त मुल्क बचाए, मरकज़ी हुकूमत को मुल्क बचाए। पोइ छा इसका जवाब मैं आपसे लेना चाहूँगी शाहिदा साहबा कि मरकज़ को आप बिल्कुल नज़रअंदाज कर रही हैं या आप ज़रूरत नहीं समझते आपके किसी से मुशावरत की जाए? नहीं है, इस कंडीशन में ऐसी कोई बात नहीं है। नहीं, ऐसी कोई बात नहीं है। मरकज़ की इन्वॉल्वमेंट मुस्तकिल रही। चौधरी निसार साहब भी आए, प्राइम मिनिस्टर साहब भी आए और वज़ीर आला सिंध ने, आप ये देखिए, ना सिर्फ उन्हें प्रोटोकॉल दिया बल्कि उनको एज ए प्राइम मिनिस्टर वही इज्जत दिया। ऐसा नहीं किया कि हमने जो पंजाब में हमारे साथ होता था कि जब हमारा प्राइम मिनिस्टर जाता था तो उन्हें कोई प्रोटोकॉल दिया नहीं जाता था, वहाँ CM जो है कभी उनको रिसीव करने के लिए आए। हमने वो रिवायत ख़त्म की, हमने रिकन्सिलेशन की पॉलिसी की ना सिर्फ बुनियाद डाली बल्कि उसको कंटिन्यू किया और हमने जो मुफाहमत की सियासत की है उसी के पेश नज़र आज ये देखें कि वफाक और सूबे मिलकर काम कर रहे हैं मुल्क की सलामती के लिए। क्योंकि जब ये ओथ उठाया जाता है हम मुल्क से वफादारी का और सलामती का, तमाम सियासी जमातें ये चाहती हैं कि मुल्क के अंदर अमन हो, कराची के अंदर अमन हो और जब कराची पुरअमन होगा तो मुल्क पुरअमन होगा। तो ये गलत कॉन्सेप्ट है कि विफाक को एतमाद में नहीं लिया। अगर नहीं लिया जाता तो किस तरीके से प्राइम मिनिस्टर साहब CM हाउस में बैठ के मीटिंग्स करते, किस तरह चौधरी निसार साहब आके CM हाउस में मीटिंग करते और उन्हीं की लाइन ऑफ एक्शन से तमाम सियासी जमातों को एतमाद में लिया गया। उसके बाद ही ऑपरेशन शुरू किया गया और जहाँ जहाँ नुमाइंदगी की या रहनुमाई की ज़रूरत पड़ी CM साहब ने ज़ाते खुद जाके उनसे रहनुमाई भी ली और तमाम सियासी जमातों को एतमाद में भी लिया। रह गया कि जी कौन सा पुलिस ऑफिसर ईमानदार है, कौन सा बददियानत है। जब एक सिपहसालार लीड कर रहा होता है और कोई महाज पर होता है तो उसे पता होता है कि मेरा कौन कौन सा जर्नल जो है या कौन कौन से जो मेरे ऑफिसर्स हैं वो किस तरह से काम कर रहे हैं। हम पुलिस ऑफिसर्स की ईमानदारी पे या उनकी इस पे यहाँ बैठ के शक करेंगे? ये वो जानता है कि जो कि जंग को लीड कर रहा है, जो कमान मरकज को एतमाद में लिया गया था। बिल्कुल, मरकज को हर तरह से एतमाद में लिया जाता है और ये चीज जो है ये सूबे सिंध के जो वजीर आला हैं उन्हें खास तौर पर प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ने भी कहा था कि ये सिपहसालार हैं इस जंग के। अब जब उनको सिपहसालारी का आपने दे दिया है कलम तो उस कलमदान तो फिर वो जो है उसको लेके चल रहा है। अब उसको पता है कि मुझे कौन कौन से लोगों की कहाँ ज़रूरत है, कौन सा पुलिस ऑफिसर्स की माजी में क्या खिदमात हैं, क्या किसी की हम खिदमात पर शक कर सकते हैं, उन्हें वो ज़्यादा बेहतर तौर पे जान सकते हैं, ना कि मैं आप या कोई और यहाँ पे बैठ के तज्जिया करेंगे कि वो ईमानदार हैं, वो नहीं है, उन्होंने आपस में मुशावरत की नहीं की।
ये सब जन साहब सिंध सरकार ये एक जंग का हिस्सा है। बदलिन जे हवाले सां तव्हां सां मुशावरत कई ऐं सिंध सरकार बहितर ॼाणे थी छो त बीबी मफ़ाहमत जी ॻाल्हि कई, तमामु सुठी ॻाल्हि आहे। मफ़ाहमत जे अलाए कहिड़नि माण्हुनि सां मफ़ाहमत कयूं, MQM सां हिन जी मफ़ाहमत रही या ॿियनि ANP सां मफ़ाहमत रही। असां सां हाशरनि इहो कयो त पंजाब में गवर्नर राज आणे छॾियो। असांजी अक्सर असांजे मैंडेट जो एतिराम बि न कयूं, गवर्नर राज आणे छॾियो ऐं उहो गवर्नर साहिबु जेको हुयो उहो सूबो पियो हलाए। पोइ वरी कोर्ट में वियासीं, कोर्ट को हुनखे रिलीफ ॾिनो, भई ग़लति था कयो। मफ़ाहमत जिन सां कंदा आहिनि उहा सभिनी खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी मफ़ाहमत कंहिंसां थी आहे। नंबर ॿी में ॻाल्हि इहा आहे त आख़िर मरकज़ जी हुकूमत है। मैं आपसे जब आप बोलती है तो मैं आपसे आराम से सुनता हूँ, मैं बोल कर ख़त्म करूँ फिर आप बोले। रही हिन वक़्तु जेकी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हीअ ॻाल्हियूं हलनि पियूं जेके बदिलनियूं ट्रांसफरनि जो सॼो सिस्टम आहे, हिन में को असां बिल्कुलु चऊं था त पिरामंचल गवर्नमेंट आहे, पिरामंचल जो हक़ आहे। सिपा सलार छॾियोसि या चीफ मिनिस्टर छॾियोसि या चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर छॾियोसि, इहा उन्हनि जी ॻाल्हि आहे। पर असांखे इहो बि हुनखे ॿुधाइणु चाहियूं था जेकॾहिं हीअ नाकाम था वञनि, अकरबा परवी करे पंहिंजा ऑफिसर रखनि था ऐं सीनियर ऑफिसर ऑनेस्ट ऑफिसरनि खे ट्रांसफर कनि था त लाज़मन मर्कज़ मुदाख़लत कंदो, मजबूरन कंदो। अवामी डिमांड थींदी त मर्कज़ मुदाख़लत कंदो, पोइ हुनखे पाण फेस कनि। अच्छा, वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं वज़ीर आज़म में मुलाक़ात में वज़ीर आज़म नतीजा मिलण ताईं कराची में टारगेटेड ऑपरेशन जारी रखण जी ॻाल्हि कई आहे। छा वफ़ाक़ जी सिंध हुकूमत सां हिन हवाले सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? छो त वज़ीर आज़म इहो बि चयो आहे त कराची में हलंदड़ टारगेटेड ऑपरेशन में कंहिंजी बि मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी ऐं कंहिंखे बि ख़ातिर में न आंदो वेंदो। कहिड़ी तरफ़ इशारो आहे इहो? जंहिंजा माण्हू हूंदा, जंहिंजा माण्हू बदिजनि था, हाणे यादि मूंखे ख़बर न आहे त घणा माण्हू कंहिंजा था बदिजनि, छा था बदिजनि, कंहिंजा त नाला ज़ाहिर था थियनि, कंहिंजा था चवनि त वरी अख़बार टीवीअ में अख़बार में अचनि था त इसके सियासी जमात से तालुक़ था, सियासी जमात जो तूं कारकुन हुयो, इहे अचनि था। उहा असांखे ख़बर कान्हे त कहिड़ी सियासी जमात सां हिननि जा माण्हू आहिनि, कहिड़ा आहिनि, पर उहो में असां ओपन चयो आहे। मां उहो वरी थो रिपीट कयां, जेकॾहिं कंहिं बि सियासी जमात जो या कंहिं बि नमूने जो जेकॾहिं प्रेशर सिंध गवर्नमेंट क़बूल करे थी या सिपा सलाल क़बूल करे थो त लाज़मन पोइ मर्कज़ मुदाख़लत करण जो हक़ जानिब आहे। छाकाणि त हुनखे त मुल्क हलाइणो आहे, हुनखे इकोनॉमी मुल्क खे बहितर करणी आहे ऐं हुनखे दहशतगर्द ऐं टार भत्ताखोर ऐं पर्चे वारनि खे त कोन्हे छॾियो। अच्छा शहर साहब, रेंजर्स ने बार बार यही बात की है कि सियासी जमातों के अस्करी धड़ों के खिलाफ कार्रवाई की जाएगी जो कि शहर का अमन अमान ख़राब करें, जबकि कराची पुलिस के सरबराह ने भी यही बात की है कि सियासी मजहबी जमातों के कारकुन पुरतशद्दुद कार्रवाई में मुलविस है, उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। लेकिन अब तक तो ऐसी कोई कार्रवाई देखने में नहीं आई। देखिए, बिला इम्तियाज ऑपरेशन जारी है, उसमें कोई भी सियासी पार्टी हम सबको मना किया गया है कि अगर फॉर एग्जांपल कोई जाहिर करता है कि जी हम MNA है, MP है या मिनिस्टर है और कोई सियासी कारकुन को पकड़ा गया, तो हमें सबसे पहले जब ऑपरेशन स्टार्ट हुआ था उससे पहले ही हमें बुला के मना किया गया था कि आपने किसी भी जराइम में मुलविस या किसी को भी जो अरेस्ट किया जाता है, आपने किसी भी थाने में या रेंजर्स को पुलिस को फ़ोन करके ये नहीं कहना कि इन्हें छोड़ दिया जाए। तो सबसे पहली बात तो हम ही ने उसको आपके सामने ही बता दिया कि सब ने तमाम सियासी पार्टियों को ये इंस्ट्रक्शंस थी। अगर उनके अंदर कोई विंग्स होंगे, वो किसका लॉ एंड फोर्सेस का मसला है कि वो उनको अरेस्ट करें। और आपने देखा कि सबसे ज़्यादा हमें कहा जाता था कि जी लियारी में इनके अस्करी विंग्स है, लियारी, और सबसे ज़्यादा ऑपरेशन आपने देखा कि लियारी में हुआ। लियारी में एक दिन में 2 मरतबा 3 मरतबा ऑपरेशन हुआ। कभी पीपल्स पार्टी ने कहा कि हमारे घर से शुरू करें, इससे पहले भी जो माजी में ऑपरेशन हुए तो हमने लियारी से ही शुरू किया। कोई ये नहीं कह सकता कि पीपल्स पार्टी ने कभी किसी भी इस तरह के विंग्स को ऑन किया हो या पीपल्स पार्टी ने इस असले की सियासत की हो। हमें जो सियासत सिखाई गई है वो भुट्टोइज़्म की है। सियासत जो है हमारी नज़रिए की, हमारी जमहूरियत की है और पाकिस्तान की बका और सलामती और पाकिस्तान के आवाम के लिए हम सियासत करते हैं। हमने कभी भी किसी भी अस्करी विंग को ऑन नहीं किया, और अगर कोई भी अस्करी विंग किसी भी पार्टी का होगा तो इस वक्त जो भी ऑपरेशन हो रहा है वो बिला इम्तियाज़ हो रहा है। और तमाम सियासी पार्टियों का अगर कोई होता है तो उस पर कोई दबाव या कोई प्रेशर नहीं कबूल किया जाता और सब आज़ादाना तौर पे लॉ एंड फोर्सेस अपना ऑपरेशन कर रही हैं। जिन साहब, वज़ीर आज़म तालिबान सां ॻाल्हियूं करण जी ॻाल्हि कई आहे, डायलॉग खे मसइलनि जो हल बि चयो आहे, पर तव्हां सम्झो था त इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं आहिनि, डायलॉग थींदे किथे नज़र नथा अचनि या अहिड़ी का हिकमत अमली किथे नज़र नथी अचे त ॻाल्हियूं शुरू कयूं वञनि, ॻाल्हियुनि जो को मरहलो तय थिए? सुन, तालिबान जो हिकिड़ो ग्रुप त आहे कोन। तालिबान जा अलाए केतिरा ग्रुप, मुंहिंजे ख़्याल में त 40-50 ग्रुप तालिबान जो आहे सॼे पाकिस्तान में जेके आहिनि। हाणे जिन सां तालिबान जिन मदरसे में पढ़ी वञी तालिबान थिया आहिनि, जिन उनजे उस्तादनि सां बि ॻाल्हियूं मियां साहिब जूं थियूं आहिनि, जीअं मौलाना समीउल हक़ आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे, या वरी अहिड़ा क़िस्म जमात इस्लामी जो आहे मुनव्वर हसन साहिब, अमीर जमात इस्लामी आहे, अहिड़नि खोड़ माण्हुनि सां। पर उन खां वधीक बि
असां खे चयो आहे त जंहिंजो बि तालुक तालिबान सां आहे उहो उन मुदाख़लत करे ऐं उनखे टेबल ते आणे थो त बहितर आहे। तव्हां ॾिसो त असां सम्झूं था इहो त जेकॾहिं गोली कंहिंजो हक़ु न आहे, मसइलो हल न आहे। हा उहो 5 माण्हू 10 माण्हू 20 माण्हू 100 माण्हू हुजनि त पोइ थी सघे थो त उन सां उनखे कर्श करे उनखे मसइले खे हल करे सघे, पर हिते त लखनि में माण्हू आहिनि, हर हिक में मज़हबी जुनून आहे। एतिरे ताईं आहिनि जो हुन जे माण्हुनि खे मारे था छॾनि, शिया हुन जे माण्हुनि खे मारनि था, हुन जे माण्हुनि खे मारनि था, मज़हबी जुनून आहे। जॾहिं जुनून ईंदो आहे मतिलबु पाकिस्तान सां वॾी साज़िश थी आहे। पहिरीं चवंदा त लिसानी ज़बान ते मसइलनि ते माण्हुनि खे आगाह वधनि, पर ज़बान खां वधीक जेको मज़हब ते अची वियो आहे मसइलो। ऐं हक़ीक़त आहे त ज़बान जे मसइले ते माण्हू अञा एतिरो कोन मारण ईंदा हुआ, पाण खे मारे छॾनि, पर मज़हब जो हो हुनखे थो शहीद चए, हुनखे थो शहीद चए। हाणे बि 70 हूर जन्नत में शहीद हूंदो, 70 हूर में मिलंदी, साईं गुलमान मिलंदा, साईं शराबन तहूरा मिलंदा, हे फलाणा हर कोने ते आमादा थियो पियो आहे। त पोइ वधीक ख़ुदा खे ख़बर आहे केरु शहीद थिए। असांजी कोशिशि इहा आहे त तालिबाननि सां मुलाक़ातूं थियनि, असांजी कोशिशि आहे तालिबान सां मुज़ाकरात थियनि, मुज़ाकरात जी टेबल ते अचनि। असां जेको ॿियो हाणे तालिबाननि जो जेको अमीर थियो आहे मौलाना फज़ुल साहब, उन सां बि असांजो अप्रोच कोशिशि में लॻा पिया त उन सां बि अप्रोच थिए। पर असां हर उन माण्हू खे चऊं था जेके सूबे सरहद में रहनि था या पंजाब जा तालिबान आहिनि, या पर तालिबान जा इहा रिपोर्ट आई आहे त कराची जा बि अलाए केतिरा नौजवान तालिबान में शामिल थी विया आहिनि। अच्छा, तालिबान जी तव्हां ॻाल्हि कई त केतिरनि ई ग्रुपनि में केतिरनि ई धड़ा आहिनि उन्हनि जा, त कीअं तयन थींदो त कहिड़ो ग्रुप ॻाल्हाइणु चाहे थो, कहिड़ो धड़ो नथो ॻाल्हाइणु चाहे, कहिड़ा तालिबान ॻाल्हियुनि लाइ एग्री आहिनि, कहिड़ा एग्री न आहिनि? मेन जेको आहे न पाकिस्तान तालिबान तहरीक आहे, मेन उहा आहे। असांजी कोशिशि छा त उन्हनि सां असां कंहिं नमूने सां बि राब्तो कयूं। पोइ फाटा वारनि दोस्तनि जी बि असां सिंपल्स वठूं था, मोलामा जी वठूं था, मौलवियुनि जी बि वठूं था। ॾिसो था जंग आहे, हिते वरी तनक़ीद थी आहे, काफ़ी पीपल्स पार्टी जे दोस्तनि बि तनक़ीद कई आहे त बाबा तालिबान दहशतगर्द उन्हनि सां छो था ॻाल्हायो। पर जंग अज़ीम ॿी जंग अज़ीम में बि उहो आख़िर मसइलो टेबल ते अचे ख़तमु थियो। पर मां उहो अर्ज़ु कनि जेकॾहिं 100 500 1000 हुजे त असां उन सां ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहियूं। उनखे त आर्मी या सिविल जेके बि फोर्सिस आहिनि उनखे क्रश करे सघंदा, पर हिते त लखे आहिनि। मूंखे अफ़सोस सां चवणो पवे थो त हिते एतिरा माण्हू आहिनि जो मूंखे हाणे माण्हू ॿुधायो त मुंहिंजी त सॼी मां हिली वियुमि त एतिरा तालिबान आहिनि हिन मुल्क जे अंदरि जेके मरण लाइ तयारु थी विया आहिनि। त उन सां लाज़मन कोशिशूं आहिनि त दुआ कयो त असां कामयाबु आहियूं हिन मुल्क खे बचायूं। अच्छा ज़ैन साहब, तालिबान सां जॾहिं बि ॻाल्हियूं शुरू करण जी ॻाल्हि थिए थी त को न को दहशतगर्दी जो वाक़ियो थी थो वञे, इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो न, के माण्हू तालिबान जो नालो इस्तेमालु कनि था ऐं आहिनि मसइले ते इसराइल जे ते लाइ कमु कनि था, या अमेरिका जे ब्लैक वाटर था ते कमु कनि था, या इंडिया जे राह जा माण्हू आहिनि। अॻे असांखे इंडिया में सॼो सिस्टम थींदो, पर हाणे ऐं तव्हां ॾिठो त मुंहिंजे ख़्याल में 1 साल पहले की बात है कि वो हिकिड़ो तालिबान ताल मारियो त हुनखे शैतान जो टेटू लॻल हुयो त इहो कहिड़ो तालिबान आहे, इहो तालिबान नथो थी सघे शैतान। अहिड़े नमूने सां अहिड़ियूं खोड़ शयूं बि आहिनि। पर हाणे उहो असांजो जेको मुस्लमान तालिबान आहे जेको पंहिंजे नज़रिये लाइ विढ़े थो, उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो बाबा हीउ इस्लामी मुल्क आहे, इस्लाम जे नाले सां वरितो वियो आहे। ऐं उन खां बाद में हिते जेके बि सिलसिलो थींदो तव्हां आइन खे जेके आइन खे मञनि था, पाकिस्तान जे आइन खे किन जो त ज़िक्र आहे त बाबा अमेरिका जे एतिरा मोहताज न थियो, अहिड़ा जो खोड़ मसइला आहे अहिड़ा आहिनि। अच्छा, उन खां बाद में तव्हां ॾिसो त 2014 में जेको नीटो निकिरे थी अफ़गानिस्तान खां, उते पोइ हालात छा रहंदा। ऐं तव्हांखे 5-6 महीना अॻे जी रिपोर्ट आहे, मुंहिंजे साल जी अॻे रिपोर्ट आहे त हू त इस्लामाबाद ते बि टेक ओवर कयो। तव्हां ॾिसो त GHQ जे अंदरि वञी टेक ओवर कयूं, हिते अचे कराची में जेके नेवल जे मेरान बेस ते अचे टेक ओवर कयूं, हमला कयूं। त इहे सभु ॻाल्हियूं मद्देनज़र रखूं था। जेकर नेटो 2014 मञे थो त उतां केरु आहे, उते वरी अफ़गानिस्तान जा तालिबान थी सघे थो वरी कंट्रोल कर, पर हिननि जी मदद कनि। हिकिड़ो अजीब सिलसिलो थी वेंदो हिन मुल्क जे अंदरि। अलाह पनाह में रखे हिन मुल्क खे, अलाह हिन मुल्क जी उमिरि दराज़ फरमाए। त हीअ सही आहे, सिस्टम में आहियूं, हिन वक़्तु को मज़ाक न आहे हुकुमरानी करणु पाकिस्तान जी। सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखिणो पवे थो। इंशाअल्लाह कोशिशि कयूं था त हिन दल में जो पाकिस्तान अचे विया वो निकली वञे। शहज़ाद साहब, इस पे मैं आपका भी मौक़िफ़ लेना चाहूँगी। वज़ीर आज़म की जानिब से तालिबान से बातें शुरू करने की बात की गई है, सिंध हुकूमत का क्या मौक़िफ़ होगा इस पे? देखिए, मुज़ाकरात हम गुज़िश्ता 7 महीने से सुन रहे हैं। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस भी बुलाई गई और उसके अंदर सब ने हुकूमत पर एतमाद करके उनके मुज़ाकरात का टास्क दे दिया गया। उसके बाद आज उस ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस को गुजरे हुए भी 3 से 4 माह से ज़ायद का अरसा गुजर चुका है, लेकिन मुज़ाकरात सिर्फ मुज़ाकरात। पीपल्स पार्टी भी चाहती है कि मुफाहमत की सियासत, चूँकि हमने ना सिर्फ इंट्रोड्यूस कराई बल्कि लेकर भी चले,
तो हमने भी इन्हें फुल सपोर्ट की तमाम सियासी जमातों के साथ और कहा कि ठीक है, अगर टेबल टॉक के ज़रिए मामलात को तय पा लिया जाए तो वो ज़्यादा बेहतर होता है। लेकिन ये कैसे मुज़ाकरात हैं? अव्वल तो ना तो वो शुरू ही नहीं हो रहे, दूसरा सामने वाला जब किसी से मुज़ाकरात किए जाते हैं, क्योंकि इस टाइम तालिबान जो है वो बागी कहलाए, बगावत करने वाले, जो मुल्क के आइन को नहीं मानते, जो मुल्क के कानून को नहीं मानते, जो पाकिस्तान की हुकूमत की रिट को नहीं मानते, वो पाकिस्तान के अवाम को नहीं मानते, तो पाकिस्तान की अदलिया को नहीं मानते, पार्लियामेंट को, तो वो बागी कहलाते हैं। और बागियों के साथ जंग होती है। बागियों के साथ बागी जब हथियार, उसको पहले हथियार डालने की पेशकश की जाती है, उसके बाद मुज़ाकरात होते हैं। वहाँ वो कहते हैं जी हम मुज़ाकरात नहीं करेंगे, हम कहते नहीं, हम हाथ जोड़ के कह रहे हैं मुज़ाकरात कर लो। आप किसको कह रहे हैं? आप मुनव्वर हसन को कह रहे हैं। मुनव्वर हसन पाक फौज के, आप पाक फौज के शौहदाओं को, आप जर्नेलों को जो अपनी पाक फौज के, हम अफवाज पाकिस्तान जाके सरहदों पे और जिस तरह से गोरिल्ला जंग लड़ रही है और अपनी जानें कुर्बान कर रही है, आप उनके घरों को तो जाकर देखें। आप उनको कहते हैं कि वो शहीद नहीं है और वो शहीद हैं। आप ये बताएं कि हम डायलॉग के हक में नहीं है। मैं ये समझती हूँ कि आपने देखा, अभी कुछ अरसे पहले की बात है कि जब टीटीपी के तर्जुमान शाहिदुल्लाह शाहिद ने कहा चौधरी असलम के लिए कि इन्होंने हमारा पूरा तहस नहस कर दिया था हमारे तो आप ये देखें कि जब हुकूमती रिट कायम होती है और हुकूमत हरकत में आ जाती है, क्योंकि किसी भी रियासत की रिट को कायम करने के लिए हुकूमत को ताकत दिखानी पड़ती है, और ताकत से आप देखें कि सवात में हुकूमती रिट कायम भी हुई और ताकत वहाँ पर पाकिस्तान का परचम भी लहराया। तो अब कौन मुनज़्ज़म हो चुकी है? मैं ये समझती हूँ कि वो वक्त आ गया, मैं ये समझती हूँ कि अब वो वक्त आ गया कि पूरी कौम मुत्तहिद हो जाए, मुनज़्ज़म हो जाए, और अब जो है ताकत के जरिए हुकूमती रिट को कायम किया जाए। बहुत हो चुका है। अफवाज पाकिस्तान निहत्ते शहरियों का खून बहाया जा चुका है, मस्जिदों का, मेहराबों की जो बेहुरमती हो रही है, जो अफवाज पाकिस्तान का खून बहाया जा रहा है। मैं ये समझती हूँ कि अब जो है हुकूमती रिट को कायम करना चाहिए, बजाय उसके कि वो हमें डराएं और हम जो है उनके हाथ जो वक्त खत्म थे 2 मिनट में मता जो मौक़िफ़ ज़रूर मालूम करण चाहिए वञे तो हिननि जो चवण आहे त हाणे जेको आहे सो ॻाल्हियुनि जो अमल नथो शुरू थी सघे, ॻाल्हियूं बंदि करणु घुरिजनि, जॾहिं त ताक़त जो इस्तेमालु कयो वञे। मां का 5 साल हिननि बि वॾी कोशिशि कई, हिन त न कोशिशि कई, फिर शुरू हो गई। 1 मिनट सवात में इन्हनि बि मुज़ाकरात कया, उहे कामयाब न हुआ, वरी उते तालिबान शुरू थिया। असल मक़सद इहा जेको लाल मस्जिद ते जेको अटैक थियो उन में सॼो सिस्टम निकिरो। पहिरीं कान अलक़ाइदा ई, अलक़ाइदा पंहिंजो उनजो अमेरिका सां जहिड़ो हुयो, अफ़गानिस्तान में विढ़नि पिया। भई लाल मस्जिद जा जेके शागिर्द शहीद थिया, परवेज़ मुशर्रफ खे ख़ुदा गरक़ करे, सॼो सिस्टम उतां पैदा थी वियो आहे। हाणे त घर घर तालिबान, पर हाणे जेके जग माण्हू केतिरा लख माण्हू मारबा छा? असांजी कोशिशि आहे त आहिनि जिन के आहिनि हाणे हकीमुल्लाह मसूद खे न शहीद कंदा त असांजा मुज़ाकरात कामयाबु वञनि। पर जॾहिं असांजो तारीख़ मुक़ररु थी वियूं, हर शइ मुक़ररु पहिरीं ठका थिए, ड्रोन हमले हकीमुल्लाह मसूद खे मारे छॾियो, हो पिया चवनि बाबा तव्हां सां जॾहिं अमेरिका जे मतिलबु अमेरिका बि नथी चाहिनि, अमेरिका खे कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, अमेरिका असांजी अमेरिका सां त कोन था हाणे जॾहिं तव्हांजी हुकूमत इंडियन जी हुकूमत तो सही न जॾहिं हिननि जो असां चवंदा हुआसीं न पहिरीं परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ हूंदा हुआसीं त हो बि चवंदा हुआसीं असांखे गुलेल मार वञी बंदूकार सां वणंदो छा? पर सवाल इहो पैदा थो थिए त वरी हाणे हे बि ईअं पिया चवनि, ख़ादर पटेल सां असांजा 2-3 पीपल्स पार्टीअ जे MNN सां मुज़ाकरा थींदा, चवंदासीं असांखे भला हाणे चाकूअ सां वणंदासीं वञी हुन सां। सभु शयूं ॾिसणी थी पवनि, पाकिस्तान जी पोज़ीशन ॾिसणी थी पए, अमेरिका सुपर पावर आहे, उनजी पोज़ीशन ॾिसणी थी पवे। असां एहतजाज कयो आहे, असां हुते हुनजे एम्बेसी में एहतजाज कयो आहे, उनखे कॉल कयो आहे, सॼो सिस्टम हले थो। बाक़ी हे जॾहिं इमरान ख़ान चवंदा नाकाबंदी, हा नाकाबंदी हो ॿिए पासे था वञनि, ॿियो रोड ॿिए ते वेठा आहिनि। हे अजीब सिलसिलो थो हले, पर तव्हां दुआ कयो त इंशाअल्लाह त असां कामयाबु ईंदासीं, इंशाअल्लाह हिन मुल्क जे अंदरि अमन क़ाइमु थींदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी मां ॿिन्ही महिमाननि जी, मां प्रोग्राम लाइ टाइम कढियो। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सबीर मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।